बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम नाज़रीन अमीरी सीरिया प्रोग्राम वॉइस इट विद KTN न्यूज़ आऊं हैं लैला निसार। नाज़रीन अॼु भी असीं तमाम अहम इशू के उजागर करण वारा आहियूं पंहिंजे प्रोग्राम की मदद सां। हिन प्लेटफॉर्म ते असीं तमाम इम्पोर्टेंट इशू जेको आहे हाईलाइट कंदासीं। तव्हां ॾिठो त हाणे गुज़िरियल ॾींहं में वर्ल्ड पॉपुलर स्पोर्ट्स जंहिंखे असीं चऊं था फुटबॉल सॼी दुनिया में थियो, फीफा वर्ल्ड कप जंहिंखे असीं चऊं था क़तर प्रॉपरली ॾाढे सुहिणे नमूने उनखे ऑर्गेनाइज़ कयो। तमामु घणी तारीफ़ भी थी उन्हनि जे ख़ैर मैनेजमेंट जी, पर उन खां वधीक जेको ही स्पोर्ट्स पॉपुलर आहे तव्हां ॾिठो त कीअं सॼी दुनिया खे उन हाईजैक करे छॾियो जॾहिं थियो। तीअं ई सिमिलरली असीं जॾहिं पंहिंजे पाकिस्तान पंहिंजे मुल्क जी ॻाल्हि कयूं त हिते बि कुझु अहिड़ा स्पोर्ट्स हुजनि था पॉपुलर स्पोर्ट्स जी, त तव्हांखे ख़बर आहे त हिते क्रिकेट आहे। क्रिकेट जेको आहे स्पोर्ट्स खे तमामु घणो हिते माण्हू ॾिसणु पसंदि कंदा आहिनि, इंजॉय कंदा आहिनि। ऐं हूअं त ॾिठो वञे नेशनल असांजो जेको स्पोर्ट्स आहे उहो हॉकी आहे, पर पॉपुलरली जेकॾहिं ॻाल्हि करे पॉपुलैरिटी जे हिसाब सां त उहो तरजीह जेको आहे क्रिकेट खे ॾिनी वेंदी आहे। सो अॼु असीं मख़सूस तौर ते ॻाल्हि कंदासीं पंहिंजे सूबे सिंध जी, त सिंध में ऐं उन शइ में बि असीं फोकस कंदासीं नौजवाननि जे इशूज़ जे हवाले सां त स्पोर्ट्स जे हवाले सां कहिड़ियूं फैसिलिटीज़ आहिनि, कहिड़ियूं सहूलियतूं आहिनि जेके नौजवाननि खे ॾिनियूं वञनि थियूं। तव्हां ॾिसंदा हूंदा त हर हिकु घिटीअ में सिंध सूबे जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं त खोड़ अहिड़ा ॿार आहिनि जेके टैलेंटेड आहिनि, पर असीं पंहिंजे प्रोग्राम खां अॻु में पैनलिस्ट सां मुंहिंजी थोरी घणी गुफ़्तगू थिए पई इन हवाले सां त असीं ॻाल्हि कयूं पिया त प्लेटफॉर्म्स कोन आहिनि जिते असांजा नौजवान जेके आहिनि उहे पंहिंजो टैलेंट ॾेखारे सघनि। त असीं छो न रोनाल्डो ऐं मैसी खे पैदा करे सघूं था, फुटबॉल थी वियो या हॉकी थी वियो। ऑलरेडी असां वटि तमामु बहितरीनु प्लेयर्स आहिनि क्रिकेट में, जीअं बाबर आज़म जहिड़ा आहिनि जिन जो रिकॉर्ड तमामु बहितरीनु क़िस्म जो रहे थो। पर असीं अॼु फैक्टर्स ते फोकस कंदासीं जेके इन जे पोयां सबबु हुजनि था त नौजवाननि खे स्पोर्ट्स जी दुनिया में हुकूमत जेको आहे कीअं फैसिलिटेट करे थी, ऐं छा सबबु हुजनि था जो नौजवान स्पोर्ट्स जे मैदान में अॻिते नथा अची सघनि। सो असां सां अच्छा उन्हनि नौजवाननि में कुझु स्पेशल बि आहिनि, कुझु जेके आहिनि नॉर्मल असांजा नौजवान बि जेके हुजनि था उहे बि कंप्लेन्स कनि था त उन्हनि खे ख़ासि करे हुकूमत जे तरफ़ां कंहिं बि क़िस्म जी सपोर्ट न पई मिले। कि कुझु प्राइवेट असीं चऊं त ऑर्गेनाइज़ेशन्स आहिनि उन्हनि खे प्लेटफॉर्म मुहैया करे वठनि पियूं, पर हुकूमत खां उन्हनि जी ख़ासि करे जेको आहे शिकायत रहे थी। सो महिमाननि जो तारुफ़ कराईंदा हलूं था तव्हां सां जेके मूंसां गॾु पैनलिस्ट हिन वक़्तु मौजूदु आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त सिंध में स्पोर्ट्स जो छा स्टेटस आहे, ऐं इंट्रस्टिंगली स्पोर्ट्स टीचर्स बि आहिनि असां वटि या न स्कूल्स में, उन ते बि असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं। सो मूंखे ज़बरदस्त महिमाननि जॉइन कयो आहे स्टूडियोज़ में, तव्हांखे हिकु तरफ़ वेठल नज़र ईंदा सीनियर स्पोर्ट्स जर्नलिस्ट आहिनि मुजाहिद अली सोलंगी साहब। तव्हां सभु उन्हनि खे स्क्रीन ते ॾिसंदा आहियो जॾहिं बि कंहिं क़िस्म जो टूर्नामेंट हुजे वॾी लेवल जो या नंढी लेवल जो, मुजाहिद साहब खे हर स्पोर्ट्स सां रिलेटेड जेको आहे नंढी ऐं वॾी ख़बर जी जेको आहे ॼाण हूंदी आहे, ऐं उहे ई अक्सर करे असांखे प्रॉपरली ऐं तव्हांखे बि ॿुधाईंदा आहिनि त स्पोर्ट्स जो छा स्टेटस आहे या कहिड़ी गेम जो छा स्टेटस आहे हिन वक़्तु। ऐं ॿिए तरफ़ नाज़रीन तव्हांखे वेठल नज़र ईंदा साद अहमद चौधरी जेके सॉफ्ट टेनिस प्लेयर आहिनि। चाइना, टर्की, साउथ कोरिया हुजे ही उते वञी करे पाकिस्तान जो नालो रोशन करे आया आहिनि, टॉप 3 टॉप 4 पोज़ीशन्स में ईंदा रहिया आहिनि। इन्हनि सां असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं। सो मुजाहिद साहब तव्हांजी बि वॾी महिरबानी त तव्हां टाइम कढो अहम मौज़ू ते ॻाल्हाइण जे लाइ। असीं रोज़ाना ॿियनि पासनि खे डिस्कस कयूं था इशूज़ जे सियासत सां जुड़ियल हुजनि या तालीम जे शोबे सां जुड़ियल हुजनि, तीअं ई स्पोर्ट्स बि हिकु शोबो आहे। असीं चयोसीं त इन ते बि ॻाल्हि थी वञे त जीअं फीफा जो हाणे हिकिड़ो फीवर हुयो सभिनी जे लाइ, त वाई नॉट इन सिंध, वाई नॉट इन पाकिस्तान। ऐं आपका भी बहुत बहुत शुक्रिया कि आपने भी टाइम निकाला और आप एक बाहिम्मत नौजवान हैं यकीनन जो बाहर जाके पाकिस्तान का नाम रोशन करते हैं। और अब आपकी भी जर्नी पे जानेंगे, आपके सफ़र पे भी जानेंगे, लेकिन सबसे पहले जो इशूज़ हैं उस पर बात करते हैं। बुलाए साहब तव्हांजी तरफ़ अचां थी त स्पोर्ट्स जे मैदान में सभ खां वॾियूं रुकावटूं या जेकी चऊं मेन तव्हां उनखे कैटेगराइज़ करे था सघो 1 बाय 1, त कहिड़ियूं रुकावटूं आहिनि जेके सिंध जा ख़ासि करे नौजवाननि खे फेस करणो पवे थो? थैंक यू सो मच। सभ खां पहिरियों त ॾाढी ख़ुशी थी तव्हां प्रोग्राम में स्पोर्ट्स खे हाईलाइट कयो था। ॿियनि इशूज़ ते त तव्हां ॾाढो सुठो प्रोग्राम कंदा आहियो, ऐं हीअ तमामु वक़्त जी ज़रूरत बि आहे। स्पोर्ट्स असांजी जनरेशन खे बुरनि आदतुनि खां, बुरनि फ़ैलनि खां बचाइण में अहम किरदारु अदा कंदी आहे। पर अफ़सोस सां चवणो पए थो जेको असांखे इन खे टाइम ॾियणु खपे, जेको इनखे स्पेस ॾियणु खपे, उहो माज़ीअ खां वठी हिन वक़्त ताईं न मिलियो आहे। तव्हां ॻाल्हि त कहिड़े लिहाज़ सां, कहिड़ी तरह सां असां स्पोर्ट्स खे मथे आणे सघूं था, त उन में वॾे में वॾो हूंदो आहे प्लेटफॉर्म। तव्हां वटि प्लेटफॉर्म न आहिनि। प्लेटफॉर्म सां मुराद इहा ईंदा तव्हां वटि ग्रास रूट लेवल ते स्पोर्ट्स खे प्रमोट करण लाइ ग्राउंड्स हुजणु लाज़मी आहिनि। पाकिस्तान जी स्पोर्ट्स पॉलिसी आहे 2005 जी रिवाइज़ थियल, उन में
लिखियलु आहे त जेको तालुके लेवल ते टूर्नामेंट थींदो, क्लब लेवल ते थींदो, उनखां पोइ डिस्ट्रिक्ट लेवल ते थींदो, डिस्ट्रिक्ट लेवल में जेको परफॉर्म कंदो उनखे तव्हां डिवीज़न लेवल ते खणंदो, जेको डिवीज़न में परफॉर्म कंदो उनखे तव्हां सिंध लेवल ते खणंदो, सिंध लेवल ते जेको परफॉर्म कंदो पोइ नेशनल गेम्स में ईंदो। हाणे बदकिस्मती इहा आहे त असांजो 2018 में 17 सिंध गेम थियो हुयो, उनखां पोइ सिंध गेम न थियो आहे। सिंध गेम जी अहमियत मां तव्हांखे ॿुधायां थो। 29 डिस्ट्रिक्ट जूं टीमूं मुख़्तलिफ़, जंहिंमें तव्हां 33 बॉयज़ जी गेम्स वठो ऐं 28 जेके आहिनि से फीमेल जूं गेम्स वठो जेके उन में पार्टिसिपेट कंदियूं। हाणे बॉयज़ जे लाइ तव्हां वटि ग्राउंड कान्हनि के त फीमेल किथां, फीमेल त परते जी ॻाल्हि रही, उहो त को तसवर बि हिते कोन करे थो सघे त हू क्रिकेट खेॾंदे फीमेल्स नज़र अचनि थियूं। हाणे सर बिल्कुलु इहो आहे। त हाणे ॾिसो कराची इंटरनेशनल सिटी आहे, हिते तव्हांखे सिंध जे ॿियनि शहरनि जी भेट में मुख़्तलिफ़ ग्राउंड्स मिलंदा, मुख़्तलिफ़ सहूलियतुनि सां आरास्ता स्कूल मिलंदा, कॉलेज मिलंदा, यूनिवर्सिटीज़ मिलंदा, जिते उन्हनि जा प्रॉपर ग्राउंड आहिनि। असांजी डिस्ट्रिक्ट्स में डिवीज़न में ग्राउंड कान्हनि के। हाणे प्लेटफॉर्म पहिरियों आहे तव्हांजो ग्राउंड, जॾहिं ॿार खे तव्हां पेन ऐं बुक ॾींदो पर स्कूल वेंदो उन वटि पेन ऐं बुक न हूंदो त छा स्कूल में कंदो? त ज़ाहिरी ॻाल्हि आहे जेसिताईं तव्हांखे ग्राउंड न हूंदा, सहूलियतुनि सां आरास्ता अथल जंहिंमें हर सहूलियत अवेलेबल हुजे, त पोइ तव्हां उते पार्टिसिपेट करे सघो था मुख़्तलिफ़ गेम्स में, उहो क्रिकेट हुजे, हॉकी हुजे, फुटबॉल हुजे। जॾहिं उहो तव्हां वटि ग्राउंड ई कान्हनि, सिर्फ़ु मख़सूस हिकु ॿिनि ग्राउंड में हूंदा। यानी हिकिड़ो त असीं क्लियर थी वियासीं मुंहिंजा साहब, त प्लेटफॉर्म जी जेको आहे वॾे पैमाने ताईं खोट आहे पंहिंजे सिंध सूबे जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं। तव्हां सिंध गेम्स जी बि ॻाल्हि कयूं पिया त सिंध गेम्स जेको आहे थियूं कोन्हनि के, पर हाणे चयो वञे पियो त डिसेंबर में को हू ऑर्गेनाइज़ करणु वञनि पिया, अहिड़ियूं ख़बरूं हुयूं। डिसेंबर त ख़तम थी वियो, जी ख़तम थींदो पियो वञे, मां तॾहिं तव्हांजे साम्हूं इहा ॻाल्हि रखी। पर पोइ बजट मां हिननि इहो बजट छो रखियो आहे सिंध गेम्स? ॾिसो 100 मिलियन रखियो आहे हिननि। 100 मिलियन बजट जेकी बि रखी आहे। हाणे ॻाल्हि इहा आहे त हर साल बजट रखी वेंदी आहे स्पोर्ट्स जी। हर साल तव्हां इवेंट कराइण लाइ सोचींदा आहियो पर थिए कोन थो। बदकिस्मती चइजे त कोरोना जे करे 2021-22 डिस्टर्ब रहियो, उनखां पोइ वरी बरसाति जे करे तव्हांजा जेको सॼो सेटअप चेंज थी वियो, तव्हांजो माइंड सेट चेंज थी वियो। न त इन साल हिननि जो प्रोग्राम हुयो त सिंध गेम थींदी, पर सिंध गेम जेकी करणु वञनि पिया उन में हिननि इहो चयो त जेके मुख़्तलिफ़ सिटीज़ जूं बेस्ट गेम्स हूंदियूं उहे उन्हनि सिटीज़ खे ॾींदासीं त उहे उनजी मेज़बानी कनि। जॾहिं त 17 सिंध गेम थिया आहिनि त कराची होस्ट कयो आहे, लाड़काणे होस्ट कयो आहे, सखर होस्ट कयो आहे। त हाणे तव्हां 29 डिस्ट्रिक्ट में गेम कीअं डिवाइड कंदो? हिकिड़ो इहो। ॿियो वॾे में वॾो इशू इहो आहे त तव्हांजे 29 डिस्ट्रिक्ट में डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स ऑफिसर ई कान्हनि के, सिंध गवर्नमेंट खे जेके रिप्रेज़ेंट कंदा आहिनि। ठीकु आहे, जॾहिं माण्हू ई तव्हांजा कान्हनि त तव्हां एॾो वॾो इवेंट कीअं कंदो? पोइ इवेंट कीअं कंदा आहिनि त हीउ मुंहिंजो दोस्त आहे, हीउ मुंहिंजो संगती आहे, हीउ फलाणी फ्रेंचाइज़ में आहे, हीउ फलाणी कंपनी में आहे, उनजे हवाले कमु कया वेंदा आहिनि त भई हिनखे तूं संभाले वठिजांइ, हिनखे लुक आफ्टर तूं करे वठिजांइ। टोटल स्पोर्ट्स जेकी आहे उहा ईअं हलंदी आहे। जॾहिं डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स ऑफिसर कान्हनि त तव्हां डिस्ट्रिक्ट जी स्पोर्ट्स हलाईंदो काॾो? हिकिड़ो त इहो। ॿियो वॾे में वॾो फैक्टर जेको मां सम्झां थो उहो आहे पॉलिटिक्स जी इन्वॉल्वमेंट, सियासी मुदाख़लत। तव्हां स्पोर्ट्स वाहिद गेम आहे जंहिंखे सियासत खां अलॻि रखियो वञे त उहो परफॉर्म बि कंदो। स्पोर्ट्स मिनिस्टर हुजणु खपे या स्पोर्ट्स मिनिस्टर हुजणु खपे, पर फ़ैसिला मेरिट ते थियनि, फ़ैसिला मेरिट ते थियनि, इवेंट मेरिट ते थियनि, प्लेयर्स जी सिलेक्शन मेरिट ते थियणु खपे। हिन स्पोर्ट्स एडवाइज़र जेको अरबाब लुत्फ़ुल्ला आहे उन ॾे हिकिड़ो क्रेडिट वञे थो मुंहिंजी नज़र में, जेको मां ॾिठो आहे। छो मां काफ़ी मिनिस्टरनि सां कमु कयो आहे, कवर कया आहिनि। 2 इवेंट हिननि जे शोल्डर ते वञनि था। हिकिड़ो त थर डेज़र्ट कार रैली हुई ऐं ॿियो हुयो सिंध सुपर लीग फुटबॉल टूर्नामेंट। पर ॿिन्हिनि जी आउटपुट तव्हां वठो, तव्हां वटि कुझु कान्हे को। सिंध सुपर लीग फुटबॉल थी, उहा थी अप्रैल महीने में। 6 रीजन जी टीमूं हुयूं, उन्हनि में 6 डिवीज़न जूं, उन्हनि पार्टिसिपेट कयो। पर प्रॉपर वे सां ट्रायल थिया, टीमूं सिलेक्ट थियूं ऐं उन्हनि पार्टिसिपेट कयो। पर थर डेज़र्ट रैली जेकी आहे उहो सिंध जी स्पोर्ट्स न आहे, उहा पाकिस्तान जी स्पोर्ट्स आहे, इंटरनेशनल। उन जे लाइ बि काफ़ी चङो ख़ासो बजट रखियो वियो आहे। लास्ट टाइम जेकी थी उन में बि तमामु वॾो बजट हुयो। त चवण जो मक़सदु इहो आहे त गेम्स जेके ॿारु खेॾे थो उन्हनि खे उहे प्रॉपर फैसिलिटीज़ ॾियो त उन गेम में निकिरंदो। तव्हांजी नंढे में नंढी गेम आहे, टेनिस आहे, बैडमिंटन आहे, अगरि उन में पाकिस्तान गोल्ड खटे थो त हर जीप रैलियूं जहिड़ियूं गेम्स त मुजाहिद साहब त इहे ॾाढे वॾे ख़र्चे वारियूं लॻनि थियूं न, काफ़ी हिन में भारी रक़म जेको आहे असांखे लॻाइणी पवे पई। पर असीं ॾिसूं त पंहिंजो सिंध जेकॾहिं कल्चरल स्पोर्ट्स जी ॻाल्हि कयूं त उहो बि आहे, उन ते तव्हांजी तवजा वेंदी नज़र अचे थी हुकुमराननि जी, जीअं मल मलाखड़ो आहे। ऐं अच्छा वॾी ॻाल्हि हिते इहा आहे त जेके असांजा उहे प्लेयर्स हुजनि था उहे ॾाढो शिकायतूं कनि था। मल मलाखड़े वारा जेके रांदीगर असीं चऊं त उहे ॾाढो डिसअपॉइंटेड आहिनि त उन्हनि खे कंहिं क़िस्म जी जॾहिं इनकरेजमेंट ई न हूंदी त हू कीअं अॻिते वधंदा या पंहिंजो टैलेंट एक्सप्रेस कंदा या उन्हनि गेम्स में पार्टिसिपेट कंदा? शिकायतूं ॾाढियूं कनि था। बिल्कुलु सही शिकायतूं कनि था। ॾिसो मल तव्हांजी सकाफ़ती रांदि आहे, पंजवटी तव्हांजी सकाफ़ती रांदि आहे, कोडी कोडी तव्हांजी सकाफ़ती रांदि आहे ऐं उनजे लाइ तव्हांखे वधीक अरबी फारसी बि न करणी पवंदी आहे। हिकिड़े ग्राउंड ते इवेंट थी वेंदो आहे ऐं उन ते तव्हां बिलीव कयो जेको माण्हुनि जो
क्राउड ईंदो आहे न उहो अनबिलीवेबल हूंदो आहे, एतिरो इंट्रस्ट हूंदो आहे। तव्हां इन्हनि गेम्स खे प्रोमोट तव्हां उन सूरत में करे सघो था जॾहिं उन्हनि मल पहलवाननि खे तव्हां फैसिलिटेट कयो, उन्हनि खे जॉब्स ॾियो, उन्हनि जा फाइनेंशियल मसइला हल कयो। मुजाहिद साहब, अरबाब लुत्फुल्ला साहब असां लाइन ते मौजूद आहिनि, पीपल्स पार्टी जा सीनियर अॻवान बि आहिनि ऐं गॾोगॾु हू स्पेशल असिस्टेंट टू CMI ऑन स्पोर्ट्स एंड यूथ अफेयर्स। अस्सलाम वालेकुम अरबाब साहब। अरबाब साहब, महिरबानी तव्हांजी त तव्हां इन अहम मौज़ू ते ॻाल्हाइण जे लाइ असांखे टाइम ॾिनो। अरबाब साहब, तव्हां हिकु रिस्पॉन्सिबल पोज़ीशन ते आहियो। असांजे सिंध जो नौजवान तमामु डिसअपॉइंटेड लॻो पियो आहे स्पोर्ट्स जे हवाले सां, त स्पोर्ट्स में उन्हनि खे कुझु फैसिलिटीज़ न आहे ऐं सभ खां बुनियादी मसइलो जेको आहे प्लेटफॉर्म न आहे उन्हनि वटि त हू पंहिंजे टैलेंट जो मुज़ाहिरो करे सघनि। पीपल्स पार्टी की गवर्नमेंट में कोई घटि में घटि लफ़्ज़ थिया हूंदा त 20 खां 25 बेहतरीन स्पोर्ट्स स्टेडियम ठहिया आहिनि, कॉम्प्लेक्स ठहिया आहिनि। बजट में असां कोई जॾहिं हालात बोर्ड जा हुआ, पहिरीं कोविड जा हालात हुआ, बोर्ड जा हुन खां पोइ बि असां कोई अहिड़ा मामूली स्टेडियम ठाहिण वञूं पिया मुख़्तलिफ़ डिस्ट्रिक्ट में। ऐं फाफण एरियाज़ मिसाल जो पार्कर जे डेजर्ट एरियाज़ में वेंदे नंगर पार्कर खां वठी ऐं समुंड जो तव्हांजो किनारो बदीन जो वञी कढण ताईं असां स्टेडियम ठाहिण वञूं पिया। ऐं पहिरीं गवर्नमेंट ठाहिया आहिनि। तव्हां सक्कर जी हॉकी ॾिसो, तव्हां शिकारपुर जी हॉकी ॾिसो, तव्हां पीपल्स पार्टी गवर्नमेंट में तव्हां फॉर द वुमेन्स कॾहिं बि को औरतुनि जे लाइ स्टेडियम हुयो ई कोन कॾहिं सेपरेट। असां जेकाबाद जहिड़े एरिया में, जेकाबाद में बि असां औरतुनि जे लाइ हॉकी स्टेडियम ठाहियो आहे। ऐं तव्हां केरु चवे थो त प्लेटफॉर्म न आहे, बिल्कुलु प्लेटफॉर्म आहे, गवर्नमेंट इंफ्रास्ट्रक्चर ठाहियो आहे, इंफ्रास्ट्रक्चर बिल्कुलु ठाहियो आहे। हाणे इंफ्रास्ट्रक्चर खे कीअं यूज़ कयूं पिया, किथे हुन में कोताहियूं आहिनि उहो बिल्कुलु आहिनि, किथे मेंटेनेंस में का को प्रॉब्लम थी वियो हुजे उते हूंदो। हींअर त असां पब्लिक स्कूल हैदराबाद में जेको स्क्वैश जो तव्हां अलाए तव्हांजे रिपोर्टर्स फील्ड रिपोर्टर तव्हां ॿुधायो न ॿुधायो जी, उहो तव्हां विज़िट कयो। तव्हांजी अगरि का टीम हुजे, तव्हांजी KTN जी टीम हुजे या ॿी का बि तव्हां टीम ठाहियो, उहा अची का टीम हुजे, टीम चाहूं पंहिंजे डिपार्टमेंट जी तरफ़ां विज़िट कराईंदसि जंहिंमें जिथे असां इंफ्रास्ट्रक्चर ठाहियो आहे उहो बिल्कुलु तव्हां मीडिया ॾिसे। असां पब्लिक जे अॻियां अकाउंटेबल आहियूं ऐं पीपल्स पार्टी गवर्नमेंट चेयरमैन बिलावल भुट्टो लीडरशिप में बिल्कुलु कमु करे पई। इन ॻाल्हि ते बि असीं ज़रूरु ॻाल्हाईंदासीं। मुजाहिद साहब, तव्हां खां जेको आहे कुझु पुछणु चाहिनि? सभ खां पहिरियों त मां शुरू में हिकिड़ी शइ हाईलाइट कई त तव्हांजे अचण सां सिंध में 2 इवेंट अहिड़ा थिया आहिनि जिन ते असां फ़ख्रु करे सघूं था। हिकिड़ो थर डेज़र्ट कार रैली, ॿियो सिंध सुपर लीग फुटबॉल टूर्नामेंट। नो डाउट मां काफ़ी सालनि खां वठी इवेंट कवर कंदो रहियो आहियां। इहे 2 इवेंट ज़बरदस्त थिया आहिनि, इन्हनि जी कंटिन्यूटी असांखे उमेद आहे त नज़र ईंदी। पर ॿियो जेको तव्हां ॻाल्हि कई स्पोर्ट्स ग्राउंड जे हवाले सां, मूं वटि सिर्फ़ु हिकिड़ो ई सुवालु आहे। हिकिड़ो त सखर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स 15 सालनि खां कंप्लीट न आहे। ॿियो लाड़काणे शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो स्टेडियम जेको 8 महीननि जी स्कीम हुई उनखे 15 साल थिया सर, उहो तबाह थी वियो आहे। त इन्हनि ॿिन्ही ग्राउंड ते बि गॾिजी हलिजे सर। बिल्कुलु, इहा ई ॻाल्हि थी। थैंक यू, पहिरीं एक्नॉलेज करण लाइ थैंक यू। पॉजिटिव मीडिया जो रोल हुअणु खपे ऐं असां मीडिया स्पोर्ट डिपार्टमेंट आहे मीडिया सां। हाणे आउं हिकु अर्ज़ु करे वञा त असां मुख़्तलिफ़ इवेंट कराया आहिनि सिंध में। हर रांदि खे असां फाइनेंस कयो आहे, कोशिशि कई आहे त उनखे मत प्रमोट कयूं। तव्हां थर्ड रैली चई, थर्ड रैली जो हिकिड़ो डिफरेंट तरीक़े सां असां करण जी कई, जंहिंमें स्पोर्ट्स विद टूरिज़म कयो त टूरिज़म वधे, उते बिज़नेस वधे, माण्हुनि खे रोज़गार मिले। असांजो चेयरमैन जो विज़न इहो आहे। तव्हां ही कॉम्प्लेक्स जी ॻाल्हि कई, जेको सखर जो कॉम्प्लेक्स आहे, सखर जे कॉम्प्लेक्स खे असां कोशिशि कयूं था हिन ईयर में, असां हिन फाइनेंशियल ईयर में असां कंप्लीट करे वञूं ऐं उन ख़तमु कयूं। बाक़ी जेको तव्हां लाड़काणे वारो स्टेडियम चओ था, उहो स्टेडियम असांजो गवर्नमेंट वटि आहे, स्पोर्ट्स जी इंजीनियरिंग विंग वटि कान्हे, जो स्पोर्ट डिपार्टमेंट वर्क सर्विस वटि आहे। असां हिन में कोशिशि कयूं पिया त हिनखे असां हिनखे कंप्लीट करे वञूं। बाक़ी न्याज़ स्टेडियम आहे, सिंध जे इंटीरियर जे हैदराबाद जे दिलि में न्याज़ स्टेडियम में जेको PCB खयो, PCB हुनखे तबाह करे छॾियो, पोइ उहो म्यूनिसिपल खे ॾिनो। उनखे असां हींअर रखियो आहे, कंसल्टेंट हायर कया आहिनि उन्हनि जे लाइ, उन ते असां स्टडी कयूं था त उनखे वरी वापसि इंटरनेशनल लेवल जो रिवाइज कयूं। असां हुते लियारी में ठाहियूं था, उहो जेको तव्हां ॾिठो हूंदो, विज़िट कयो हूंदो। शिकारपुर खां वठी तव्हां थरपारकर में तव्हां ॾिसंदो, असां स्टेडियम हींअर जंहिं लेवल जा ठाहियूं था, तव्हां कोटरी जो स्टेडियम ॾिसंदो हूंदो, उहे लेवल जा आहिनि, इन जा न आहिनि लोकल जा, उहे इंटरनेशनल लेवल जा असां स्टेडियम ठाहिया आहिनि। गवर्नमेंट कोशिशि करे थी, कमु करे
पर महसूस फर्क है बिल्कुल वो कम माण्हुनि ताईं अरबाब साहब पहुचण भी खपे उन्हनि खे ख़बर भी हुजे छो त हिते अक्सर करे तव्हां ॾिठो आहे त पॉलिटिक्स में मसला जेके आहिनि गिंजरियल नज़र ईंदा आहिनि अक्सर करे पॉलिटिशियंस भी टीवी ते अची करे सियासत सां जुड़ियल ॻाल्हियूं ई कंदा आहिनि अक्सर करे हिननि मामलनि ते तमामु घटि ॻाल्हि थींदी आहे जंहिंजे सबबु तव्हां गुज़िरियल जेको आहे टाइम में ही रिपोर्ट भी ॾिठी हूंदी त कीअं असांजा नौजवान हितां मायूस थी करे जेको आहे मुल्क छॾियूं निकिता वञनि पिया 7 लख नौजवान जेके आहिनि उहे डिसअपॉइंट थी करे त ऑपॉर्चुनिटीज़ जेके आहिनि उहे हिते घटि आहिनि उन सबबु ही मुल्क छॾनि था त उते ही तमामु ज़रूरी आहे त तव्हां जहिड़ा रिस्पॉन्सिबल माण्हू जंहिं वटि ऑलरेडी हिकु रिस्पॉन्सिबल पोज़ीशन आहे उहो अची करे ॿुधाए हाणे तव्हां असांखे सर इहो ॿुधायो त कहिड़ियूं ऑपॉर्चुनिटीज़ कहिड़ा मौक़ा स्पोर्ट्स डिपार्टमेंट जेको आहे मुहैया करणु वञे पियो फ्यूचर में नौजवाननि खे मुख़्तलिफ़ कोई 7 इवेंट्स हलनि पिया जेके नंढी नंढी व्यवस्थित क्राफ्ट जैसा कराइनि पिया आम हेठि लोकल माण्हू लोकल जेको स्ट्रीट में खेॾंदड़ माण्हू छोकिरो जेको आहे या गर्ल्स आहिनि उन्हनि खे असां अपॉर्चुनिटी ॾियूं इन बिल्कुलु गेम नॉट बसि हिकिड़े ख़ाली न हुन में क्रिकेट या फुटबॉल में न असां हर कंहिं में हुनखे फाइनेंस करण जी कोशिशि कयूं पिया त उते मुख़्तलिफ़ NGOs आहिनि जेके मुजाहिद साहब खे ख़बर हूंदी सीनियर आहे उहे उन्हनि जे थ्रू असां उन्हनि खे चऊं पिया त तव्हां इवेंट करायो तव्हां कमु करायो हेल्दी एक्टिविटीज़ करायो ऐं उन सां गॾु उन टैलेंट ते असां PCB सां मूं पाण पर्सनल वई PCB रवि राजा हुयो पर्सनल वही उन्हनि खे सिंध जी उनजी एसोसिएशन हुई जेका PCB सां रिलेटेड हुई उन में मूं स्कूल क्रिकेट खे रिवाइव करायो स्कूल क्रिकेट असां फर्स्ट टाइम रिवाइव कई ऐं मुजाहिद साहब उनजी तस्दीक कंदो बिल्कुलु सर बिल्कुलु में उन्हनि जा पैसा रखिया उनखे फाइनेंस कयो असां सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में खणी वियासीं इंटीरियर जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में खणी वियासीं उन्हनि खे PCB वारनि खे त टैलेंट हंट कनि अच्छा फ्यूचर जे लाइ अरबाब साहब हींअर असां जेका सिंध गेम्स हेतिरा टाइम थी न हुई उहो असां करणु वञूं पिया सिंध गेम्स थियण वञनि पियूं सिंध गेम्स इंशाल्लाह थींदियूं बिल्कुलु थींदियूं अगरि माण्हू पाण पंहिंजो त छा एस्टिमेटेड टाइम आहे उन जे लाइ छो त उहो काफ़ी टाइम खां अहिड़ी शइ ॾिसण लाइ नज़र कोन आई हुई त हाणे कॾहिं थींदियूं जीप रैली थिए पई फॉर फ्लड विक्टिम्स जे लाइ थिए पई जेको फ्लड रिलीफ लाइ थिए पई जंहिंजी इनकम जेका उते थींदी उहा फ्लड में थींदी PCB चेयरमैन साईं नजम सेठी थियो आहे हाणे त पीपल्स पार्टी जी कोalition गवर्नमेंट बि आहे पहिरियों त रमीज़ राजा हुयो PTI जो चवंदा त उहो माण्हू इमरान ख़ान जो त हाणे त पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट में नवाज़ लीग जो ईअं खणी चइजे त ज़ेर दस्त साया नजम सेठी PCB चेयरमैन थियो आहे उन सां तव्हांजी ॻाल्हि ॿोल थी आहे त हाणे क्रिकेट जे ग्राउंड्स खे कीअं बहितर करिजे अरबाब न्याज़ स्टेडियम म्यूनिसिपल गवर्नमेंट अंडरटेक कयो हुयो PCB खे कढी करे ताला लॻा हुया सिर्फ़ु फाइनेंशियल इशूज़ हुया जेके एॾा वॾा न हुया PCB सां गवर्नमेंट मिली करे उहे फाइनेंशियल मसइला हल करे हा त न्याज़ स्टेडियम हाणे इन सूरत हाल में न हुजे हा तव्हां हुन बजट बुक चेक करियो असां हुन पहिरियों खां पैसा रखिया आहिनि हुनखे कंसल्टेंट हायर करण जा प्रॉपर वे में कंसल्टेंट हायर कयूं उहो ई असांखे प्रोग्राम डिज़ाइन करे ॾिए उहो स्टेडियम सर डिज़ाइन करे ॾिए ऐं कीअं कमु करणु वञूं माना ईअं ठुके ते कमु न था कयूं ठीकु आहे उनखां सवाइ तव्हां अर्ज़ु कया त स्कूल क्रिकेट हिकिड़ो वॾो चैलेंज हुयो जेको ख़तमु थी वियो असां बहाल कयो आहे ठीकु आहे उनखे हालांकि फेडरल सब्जेक्ट आहे क्रिकेट पर PCB जे थ्रू अचे पर असां माण्हुनि जी उन में शौक़ु ॾिसी असां उनखे फाइनेंस कयो हाणे ॻाल्हि रही रमीज़ राजा खां मूं उन ज़माने में रमीज़ राजा खे चयो त असांखे हिते सिंध में पिचिस ठाहे ॾियो इंटरनेशनल लेवल जूं पिचिस हुअणु खपनि असां वटि पिच आहिनि ई कोन उहे उन सीमेंटेड पिच ते खेॾूं था उहे असांखे PCB कुझु लंगर में कुझु ॿियनि जॻहियुनि ते मुख़्तलिफ़ ज़िलनि में असांखे ठाहे ॾिनियूं सरगड़ी ख़ुदाबंद भुट्टो स्टेडियम में बेनज़ीर भुट्टो इंटरनेशनल स्टेडियम आहे ज़का अशरफ जे दौर में ठहियो हुयो उहो स्टेडियम बिल्कुलु तबाह थी वियो आहे थोरो ओॾे बि थोरो चकर ॾियो तव्हांजे शहर में गड़ी ख़ुदाबंद भुट्टो में इंटरनेशनल स्टेडियम आहे PCB जो 10 दफ़ा PCB उन ज़माने में लिखियो रमीज़ राजा हो असांखे न पई ॿुधी गवर्नमेंट जे करे मुखालिफ़ गवर्नमेंट इहो ई सवाल हो हाणे त साईं नजम सेठी आहे त माना हाणे उम्मीद कयूं हाणे नजम सेठी आयो त इन सां ज़रूरु ॻाल्हाईंदो त इहो इशू मूं पाण रिटर्न में पाण लेटर लिखिया आहिनि त तव्हां हिनखे लुक आफ्टर नथा करे सघो जेकी स्टेडियम और सिंध गवर्नमेंट खे ॾियो असां हुनखे लुक आफ्टर कंदा जी पहिरीं असांजो अची मूं इमरान ख़ान सां जॾहिं इमरान ख़ान वज़ीर आज़म हुयो तॾहिं आउं हुते इस्लामाबाद वियो हुउसि उन्हनि सॼनि जे वज़ीरनि जे अॻियां मूं उन्हनि खे इहो ई चयो त मुंहिंजो जेके तव्हां खां इंफ्रास्ट्रक्चर लुक आफ्टर नथो थिए उहो असांखे ॾियो असां त बहितर ठाहिया बिल्कुलु ऐं KPK गवर्नमेंट तव्हांखे पाण ख़बर हूंदी इहो तव्हां सीनियर आहियो तव्हांखे हिन में स्पोर्ट्स सां रिलेटेड आहियो सॼी ज़िंदगी तव्हां हिन ख़िदमत कई आहे तव्हांखे इहा ख़बर हूंदी त जॾहिं KPK गवर्नमेंट बलूचिस्तान गवर्नमेंट असांजे इंजीनियरिंग विंग स्पोर्ट्स जो जेको कमु आहे उनखे एप्रिशिएट कयो आहे ऐं असांखे रिटर्न में लिखियो आहे त असांखे असिस्ट करियो त तव्हां कमु कीअं कयो आहे ऐं असांखे हिते इंफ्रास्ट्रक्चर हिसाब ठाहिणो अच्छा पर उन कंसिस्टेंसी खे तव्हां मेंटेन कीअं कंदव जीअं तव्हां चओ था जेको असल मसलो आहे तव्हां चाहियो था जेके उहे ॿार घिटियुनि में
ग्राउंड ॻोल्हींदा वतन था पंहिंजे टैलेंट जो मुज़ाहिरो करण जे लाइ, तव्हां उन्हनि ताईं कीअं पहुचंदव? सो ॻाल्हि इहा आहे, असां वटि असां सिंध गवर्नमेंट सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे थ्रू स्पोर्ट्स ऑफिसर असां भर्ती कया आहिनि हींअर, उन्हनि जेको मेरिट ते आया आहिनि। अच्छा, डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स ऑफिसर्स आहिनि, इहा त ॾाढी सुठी ॻाल्हि आहे, मस्बत ॻाल्हि करे छॾी तव्हां। जेको त असां वटि उहो एम्प्लॉइज़ कोन हुआ, हाणे असां एम्प्लॉइज़ भर्ती करे छॾिया आहिनि। उहो डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स ऑफिसर जो ज़िमेदारियूं आहिनि, उन्हनि ज़िमेदारियूं माना स्कूल उते जा जेके स्कूल आहिनि उते जो जेको आहिनि जेके क्लब रजिस्टर्ड आहिनि उन्हनि सां राब्ते में रहण, उते हर हफ़्ते एक्टिविटीज़ डिफरेंट एक्टिविटीज़ कराईंदा आहिनि। डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स ऑफिसर स्पोर्ट्स डिपार्टमेंट सिंध पारां मुक़ररु कया विया आहिनि या इहे कंहिं कॉलेज या स्कूल सां रिलेटेड डिस्ट्रिक्ट? हेसिताईं जेको हुयो असां वटि एम्प्लॉइज़ न हुआ, असां छा कंदा हुआसीं, मुख़्तलिफ़ आउटसोर्स कंदा हुआसीं, मुख़्तलिफ़ डिपार्टमेंट खां खणी असां उनखे इज़ाफ़ी चार्ज ॾींदा हुआसीं, तव्हां असांजे पारां वॉलंटियरली। यानी सिंध गवर्नमेंट जो न थियो इहो? न थियो, इहो त सिंध गवर्नमेंट जो न थियो न लुत्फुल्ला साहब। हाणे जॾहिं खां असां नवां जेके स्पोर्ट्स ऑफिसर भर्ती कया आहिनि त हाणे न्यू ऑफिसर्स अची विया आहिनि जेके स्पोर्ट्स डिपार्टमेंट जा आहिनि। जी, तव्हां चओ था न त मुख़्तलिफ़ डिपार्टमेंट्स मां तव्हां भर्ती कया आहिनि ऑफिसर्स ऐं उन्हनि खे इज़ाफ़ी चार्ज ॾिनो आहे। मुख़्तलिफ़ डिपार्टमेंट खां भर्ती अॼु खां पहिरीं हमेशह ई थींदो रहियो आहे त मुख़्तलिफ़ डिपार्टमेंट खां असां वठंदा हुआसीं। हाणे असांजो पंहिंजा ऑफिसर अची विया आहिनि, हींअर कोई 3-4 महीना थी विया आहिनि, 5 महीना थी विया, हाणे ऑफिसर आया आहिनि। ऐं उन्हनि जो मेन ऑफिसर हाणे असां वटि जेको पहिरीं एम्प्लॉइज़ जो प्रॉब्लम हो, ऑफिसर जो प्रॉब्लम हो, उहो असांजो शॉर्टफॉल ख़तम थी वियो आहे। ऐं डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स ऑफिसर्स जूं छा बेसिक रिस्पॉन्सिबिलिटीज़ हुजनि थियूं लुत्फुल्ला साहब? जेकॾहिं तव्हां असांजी आवाम खे इहो ॿुधाए बि छॾियो त बहितर रहंदो, जीअं उहो बि क्लियर थी वञनि। हिते अक्सर करे माण्हुनि खे ख़बर न हूंदी आहे। जी, जेको इंफ्रास्ट्रक्चर हुते आहे उनखे लुक आफ्टर करणु, उनखे मेंटेन करणु, उनखां सवाइ डिफरेंट क्लब्स जेके रजिस्टर्ड आहिनि असां ऑफिशियल, उन्हनि सां कॉन्टेक्ट में रह, मुख़्तलिफ़ इवेंट कराइण एनजीओ जे थ्रू ऐं गवर्नमेंट जे थ्रू, ऐं स्कूल्स में कोशिश करे जेको रोल उनजो न आहे पर असां उन्हनि खे एक्स्ट्रा उन्हनि खे चयो आहे त स्कूल जी जेका अॻे जेके रांदियूं हुयूं उहो ख़तम थी वियूं आहिनि, उनखे वापसि स्कूल स्पोर्ट्स जेको आहे उनखे बहाल कयो वञे। असां स्टूडियोज़ में हिकु नौजवान मौजूदु आहे, साद अहमद चौधरी, जेको सॉफ्ट टेनिस प्लेयर आहे। उनखे थोरी स्पीच डिसेबिलिटी आहे, पर अहिड़ा नौजवान बि ॾिसो मायूस आहिनि। ही चवनि था त इन्हनि खे हुकूमत जेको आहे स्पोर्ट्स जे हवाले सां फैसिलिटेट न पई करे। ही सॉफ्ट टेनिस प्लेयर विनर बि रही चुका आहिनि टर्की में, चाइना में, साउथ कोरिया में। ही तव्हां ॾे जेको आहे निहारनि पिया त हिननि जी मदद थिए, ऐं मायूस आहिनि त हुकूमत का मदद न पई करे। ॾिसो ॻाल्हि इहा आहे त असां जेके प्लेयर्स आहिनि या फीमेल प्लेयर्स आहिनि उनखे टर्की खां वठी, नेपाल खां वठी, इंडिया खां वठी असां हर जॻह मोकिलियो आहे ऐं उहो खटे पाया। प्राइवेट एसोसिएशन जे ज़रिए वञनि पिया न, सिंध हुकूमत बि मोकिले पई। जी जी, ख़ैर मुकमल करे वठो तव्हां ॻाल्हि। जी, स्पोर्ट्स डिपार्टमेंट उन्हनि खे फाइनेंस करे उन्हनि खे ॿाहिरि छोकिरनि खे मोकिलिंदो आहे, उहे छोकिरा खटे पिया आहिनि। जंहिंमें रेसलर आहे शेर खान, उहे ॿिया आहिनि, उहे सभु खटिया आहिनि। इंडियन बॉक्सर, इंडियन रेसलर उन्हनि खे हाराए खटिया आहिनि। स्पोर्ट फाइनेंस करे थो, पर मैडम अर्ज़ु इहो आहे त असां वटि महदूद फंड्स आहिनि। तव्हां सॼनि खे नथा करे सघो, तव्हां उनखे उनमें ज़रूरु रहिजी वेंदा हूंदा। मिसाल तौरु असां वटि 100 असां 50 खणी सघिया हूंदासीं, 60 खे करे सघिया हूंदा, मथे न करे सघिया हूंदासीं। इहो थींदो। असां कोशिशि कयूं था जंहिं नौजवान जो ॾिसूं था त उहो अगरि उन परफॉर्मेंस डोमेस्टिक परफॉर्मेंस आहे ऐं उनखे अगरि उते जो ऑफिसर उनखे रिकमेंड करे थो त असां उनखे कोशिशि कयूं था त असांखे इहा जॉब आहे, असांखे इहो कमु करिणो आहे, त पोइ असां छो न कंदा। हिकिड़ो त स्कूल क्रिकेट जी तव्हां ॻाल्हि कई, बिल्कुलु वॾो इनिशिएटिव आहे, पर डिस्ट्रिक्ट लाड़काणे में जे 60 स्कूल आहिनि त उन्हनि में पार्टिसिपेट सिर्फ़ु 10 स्कूलनि कयो आहे, 4-5 प्राइवेट आहिनि त 5 गवर्नमेंट जा आहिनि। सभिनी स्कूलनि खे पार्टिसिपेशन न मिली आहे, त उनजी क्राइटेरिया कहिड़ी हुई? ऐं ॿियो सवाल त सिंध गेम जो होस्ट सिटी कहिड़ो हूंदो? ॾिसो लाड़काणे मूंखे इन में असां पीसीबी जो रोल आहे। क्रिकेट तव्हांखे ख़बर आहे उनखे पीसीबी असांखे टच बि नथी करण ॾे। असांजो छा हुयो, अगरि हाणे त सिंध क्रिकेट एसोसिएशन आहे सर, उन्हनि एक्सक्यूज़ ठाहियासीं, असां उन्हनि खे चयो तव्हां फाइनेंस कयूं था, तव्हां हुते वञी कमु कयो। त उन्हनि जो पंहिंजो क्राइटेरिया उन्हनि कीअं उन्हनि कयो आहे, पर उनमें असांजो त तव्हां गवर्नमेंट जेके स्कूल आहिनि उन्हनि खे ज़्यादा प्रायोरिटी ॾियो आहे। उन्हनि मां छोकिरा उहो छो गवर्नमेंट स्कूल में उहो ग़रीब छोकिरा आहिनि जिते अपॉर्चुनिटी घटि मिले थी, त उन्हनि खे चांसिस ॾिजो। सिंध गेम जो होस्ट सिटी सर, होस्ट सिटी खे ॿ टे ॾींहं इन
उनखे राज़ रहण ॾियो, असां फाइनल पोइ तव्हांखे ॿुधाईंदासीं। अच्छा अञा हिकिड़ो सर आख़िरी सवाल त सिंधी नौजवाननि जो रेशो पंहिंजो क्रिकेट टीम में एतिरो घटि छो आहे, बल्कि न हुजण जे बराबरि आहे? कॾहिं इन हवाले सां पीपल्स पार्टी सिंध हुकूमत आवाज़ छो मैम सिंधियुनि खे अर्ज़ इहो आहे त न सिंधियुनि खे पाणी में हक़ ॾिनो वेंदो, न सिंधियुनि खे ॿियनि मसइलनि में वफ़ाक़ी बिलावल भुट्टो साहब ट्राई करे थो, हीअं करे थो, मोहतरम जे टाइम में थियो, ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जे टाइम में सिंधियुनि खे वफ़ाक़ी इदारनि में मौक़ा मिलंदा आहिनि, उहे घटि मिलंदा आहिनि। तो पर इन शइ लाइ त आवाज़ उठाइणु खपे न, असांजा वॾा एतिराज़ आहिनि। मुंहिंजो रमीज़ राजा सां एतिराज़ हूंदो, हाणे अगरि नजम सेठी भले कंहिं हुनखे अपॉइंट कयो आहे, माण्हुनि खे उन नमूने जो मौक़ो न ॾींदो ऐं मौक़ो न ॾींदो त ज़रूरु असां उन सां बि उन हिसाब सां ॻाल्हाईंदासीं जीअं रमीज़ राजा सां ॻाल्हायो। न हिन वक़्त ताईं तव्हां इन हवाले सां नजम सेठी सां का ॻाल्हि ॿोल थी आहे तव्हांजी सिंधी नौजवाननि खे मौक़ो ॾियण जे? अञा बिल्कुलु कोन थी, अञा शायदि चार्ज ऐं सम्झंदो वरिती न वरिती का ख़बर कान्हे, ईंदो ऑफिशियली असां उन सां लिखपढ़ कंदासीं, ऑफिशियली पीसीबी सां ॻाल्हाईंदासीं, उनमें नजम सेठी हूंदो, केरु हूंदो। ॾिसो ॻाल्हि इहा आहे छो त ही मसला त ज़ाहिर लुत्फुल्लाह साहब काल्ह का कोन आहिनि, त पुराणा मसला आहिनि, त हिननि ते त वधीक फुर्ती ॾेखारणु खपे न सिंध हुकूमत खे। सिंधी नौजवाननि खे मौक़ो नथो मिले, तव्हां पाण इन शइ खे जेको आहे एंडोर्स कयो पिया, त इन में त तव्हांखे वधीक फुर्ती ॾेखारणु खपे, वधीक एक्टिव थियणु खपे। तव्हां अञा ताईं डिस्कस ई न कया आहिनि इहे मामला। उन्हनि खे रिटर्न में लिखियो आहे मूं त बाबा तव्हां सिंधी माण्हुनि खे तव्हां उन नमूने जो सिंध जे रवासियुनि खे उन नमूने जो मौक़ो नथा ॾियो जेको तव्हां पंजाब ऐं केपी खे। छा रिस्पॉन्स हुयो? पंजाब ऐं केपी जे जा माण्हू असांजे ॿाहिरि आहिनि, बिल्कुलु मौक़ो बराबरि हुजणु खपे। ठीकु आहे लुत्फुल्लाह साहब, महिरबानी, तव्हां काफ़ी शयूं पॉइंट आउट कयूं ऐं कोशिशि असांजी बि उमेदु रहंदी त मुस्तक़बिल में बि ऐं हाणे बि खोड़ सारी जेको आहे स्पोर्ट्स जे डिपार्टमेंट में बहितरी खां इम्प्रूवमेंट ईंदी रहे। मुजाहिद साहब, तव्हां बि राइटली पॉइंट आउट कयूं शयुनि खे, तव्हांजो त ख़ैर ख़ासि करे डोमेन आहे, तव्हां उन्हनि जे अॻियां सवाल बि रखिया ऐं इम्पॉर्टेंट सवाल जेको आहे डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स ऑफिसर जो हुयो, जीअं तव्हां चयो त जेको आहे उहो सिंध हुकूमत जे तरफ़ां आहिनि, पर उन्हनि चयो त जीअं उन्हनि खे इज़ाफ़ी चार्ज न हुयो आहे। सो फिलहाल साद अहमद साहब, आपको सॉरी इतना इंतजार करना पड़ा क्योंकि इशूज़ थे, हम आप ही की वजह से ये सारे इशूज़ जो है वो डिस्कस कर रहे थे लुत्फुल्लाह साहब के साथ कि जो है अब आप बताएं अपनी अचीवमेंट्स के बारे में। स्पीच डिसेबिलिटी अपनी जगह है, लेकिन आप माशाल्लाह से मुजाहिद साहब तव्हां बि ॾिसो था त ही फिज़िकली फिट आहे ऐं तमामु सुठी गेम जेको आहे, रांदि जेको आहे ॿाहिरि वञी करे खेॾे थो ऐं पाकिस्तान जो नालो रोशन करे थो। अब जो है माइक आपका है, अपने बारे में बताइए आप। मैं ओवर 90 में आया, सॉफ्ट टेनिस में 2019 में आया, ठीक है। और उन 90 में पहले मैं ओवर 80 में मैंने टेनिस ट्रेनिंग की और नेशनल लेवल किया, नेशनल टूर्नामेंट। नेशनल टूर्नामेंट आपने 2019 में खेले? नहीं, ओवर 18 में, 18 में खेले आपने, ठीक है। 18 में खेला और ओवर 12 से मैं पहली बार टेनिस खेला था, और उसके बाद ओवर 80 में मैं सॉफ्ट टेनिस होती है इंटरनेशनल गेम, और उसमें मैं ओवर 90 में मेरा पहला ओवर चाइना में, उसमें मैं ब्राउन मेडल लेके आया था। ब्राउन मेडल लेके आए थे चाइना से आप 2019 में? 2019 से पहला ओवर था मेरा। और उसमें कोई पोस्टर वाला किसी ने पोस्टर नहीं किया था, और किसी ने पूछा नहीं था आपसे जब आप ब्राउन मेडल जीत कर आए थे? अप्रिसिएशन नहीं मिली थी आपको? उससे पहले तो मैं पोस्टर के लिए अप्लाई किया था और इसी ने स्पॉन्सर वाला नहीं किया था। यानी आप कह रहे हैं कि अच्छा स्पॉन्सर नहीं किया था? ओके, और उसमें अपने पैसों या मेरी अम्मी की उन्होंने सपोर्ट किया था। अच्छा, और उन्होंने पैसे किए अपने वहाँ के, और मैं अपने फोन किया था, और वहाँ पे मैं आया और मैं ब्राउन मेडल लेके आया, और उसमें मैं। और आप जो गए थे चाइना 2019 में या जो दूसरे ममालिक में भी आप जा चुके हैं, वो आप किसकी मदद से गए थे? ये जो आप कह रहे हैं कि किसी ने स्पॉन्सर नहीं किया था? पहले में और किसी ने स्पॉन्सर नहीं किया था। आप अकेले गए थे? यानी ये जरा क्लियर कर दें, आपके कोई ऑर्गेनाइजेशन है? हमारी 5 टीमें होती है, 5 टीम्स होती हैं। हमारे पाकिस्तान नंबर 1, 2, 3 और 4, उसमें मैं पाकिस्तान नंबर 3 में मैं हूँ, और नंबर में मैं और टीम में है, और हम लोग अपने पैसों से अपने पैसों से आ गए थे। और आपको हमारी हुकूमत से क्या शिकायत है? आपको हुकूमत सपोर्ट करती है? आज तक आपने उन्होंने आपको सपोर्ट किया है? आप बता रहे थे कि आप सेक्रेटरी के पास भी गए थे इसी हवाले से। टूर्नामेंट आ रहा था आपका तो? इन महीने पहले ही आया था। ठीक है।
उसमें सर्टिफिकेट पास किया ठीक है। उनके पास किया, उन्होंने बनाया और आईटी किया और मैं उनको बोला कि हमको ये पोस्टर चाहिए, स्पॉन्सर के लिए आप जो है सेक्रेटरी के पास गए थे। ये हमारा परफेक्ट है ऑनर उन्होंने हम देखते हैं आपको बनाते हैं और उसके बाद मैं उबाला किया बनाते यानी आपको बस वो बहलाते रहे। यही हमारा नाज़रीन इहो ही दरअसल अॼु सारी प्रोग्राम करण जो मक़सद हुयो। मुजाहिद भाई भी असां सां गॾु आहिनि। मुजाहिद भाई त हेड़नि नौजवाननि खे बि जेके वञनि था उहे पंहिंजा स्पॉन्सर उन्हनि खे नथो कयो वञे, जेके खेॾण में बि सुठा आहिनि, जीअं उहे चवनि था त ब्राउन मेडल बि हुननि हासिलु कयो पर को पुछण वारो कोन्हे, न को स्पॉन्सर करण वारो आहे। इन लाइ आख़िरी कॉमेंट्स ॾियो छो त टाइम बि असांजो घटि आहे। हिकिड़ो त नॉर्मल प्लेयर्स जी कंडीशन तव्हां ॾिसो था त हुन सां कहिड़ी सूरत हाल आहे, उहे रहूं था। स्पेशल खे त असांखे वधीक ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे, वधीक उन्हनि ते कॉन्संट्रेट करिणो आहे। इहा अफ़सोस जो की ॻाल्हि आहे त ही दोस्त उन्हनि वटि वेंदो रहियो आहे, स्पॉन्सरशिप जे लाइ उनखे चवंदो रहियो आहे, उनजी का हेल्प आउट न थी आहे। पर ही जीअं चवनि पिया लुत्फुल्लाह साहब बि त बजट एतिरी न आहे जो असां करे सघूं फैसिलिटेट। बिल्कुलु ईअं आहे, छो जो सॼी सिंध आहे, सिंध में तव्हां जूं 34 गेम्स आहिनि, हिकु प्लेयर वञे थो, ॿ टीम हणी सिंगल खेॾंदो या डबल खेॾंदो, ही पूरी टीम हूंदी न, डबल अलॻि थींदो आहे, सिंगल अलॻि थींदो आहे, त ही टीम जी सूरत में ही वर्कआउट कंदा आहिनि। टीम की सूरत में आप गए होंगे, ज़ाहिरी बात है। तो टीम वञे थी, टीम खे सपोर्ट करणु खपे, पाकिस्तान जो नालो रोशन थिए सॼी दुनिया में। हाणे ही जेके मेडल्स वठी आयो आहे, ही साद खे त घटि यादि न, पर सॼी दुनिया खे ख़बर हूंदी पाकिस्तान खां साद आयो हुयो, त नालो पाकिस्तान जो बुलंद थिए थो। मुंहिंजो जेको मोटिव आहे, या असां KTN न्यूज़ ते जंहिं शइ खे हाईलाइट कंदा आहियूं, उहो असां चवंदा आहियूं त सिर्फ़ु क्रिकेट ते फोकस न कयो, तव्हां नंढी नंढी गेम्स ते फोकस कयो त जीअं उहे बि उभरी अचनि, नालो रोशन आहे, टेनिस आहे, खोड़ या पंहिंजो कल्चरल असांजा जेके स्पोर्ट्स हुजनि था, मल मलाखड़ो जहिड़ो, त उन ते बि प्रॉपर फोकस थियणु खपे। बहरहाल तमाम बिन्हीं मेहमानों की बड़ी मेहरबानी, आप दोनों मेहमानों का बहुत शुक्रिया कि आपने अपने मसाइल जो है वो आगे रखे। साथ असांजो सॉफ्ट टेनिस प्लेयर ऐं सीनियर जर्नलिस्ट स्पोर्ट्स जा जेके असां सां मौजूद हुआ, ऐं स्पेशल एडवाइज़र टू CM ऑन स्पोर्ट्स एंड यूथ अफेयर्स भी मौजूद हुआ। सो स्पेशल असिस्टेंट साहब त असांखे जेको आहे ॾाढियूं उम्मीदूं ऐं साफ़ सुथरी पिक्चर पोर्ट्रे कई त जेको आहे हर डिस्ट्रिक्ट में असीं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सिस तैयार कया आहिनि ऐं 18 स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सिस जी हू तैयारी करण वञनि पिया। पर हिकु ॻाल्हि जेका उन्हनि क़बूली त कंसिस्टेंसी न आहे, जेके मेंटेन न पिया करे सघनि। पर असल ॻाल्हि ई दरअसल आहे त तव्हां उन्हनि ग्राउंड्स खे मेंटेन कयो, कंसिस्टेंट रहो, तॾहिं तव्हांजी त असां जेकी आवाम आहे या ही जेको यूथ आहे तव्हांखे अप्रिशिएट बि कंदो। ॿियो उन्हनि कंसर्न ॾेखारियो त बजट कोन आहे, ऐं टियों असीं जेको आहे ॻाल्हि रखीसीं असां त जेको आहे सिंधी नौजवान असांजा अॻिते छो न पिया अचनि, कमु छो न पिया कनि, त हुननि चयो त उन्हनि ॻाल्हियूं कयूं आहिनि। पर अगेन उन्हनि खे फुर्ती ॾेखारणी पवंदी नाज़रीन, तॾहिं वञी करे जॾहिं ही इशूज़ अॻियां बाक़ाइदा रखंदा तॾहिं हुनजो रिएक्शन ईंदो आहे, तॾहिं को रिस्पॉन्स मिलंदो। उहो त पाण वञनि पिया त सदियुनि खां नाइंसाफ़ियूं थींदियूं आहिनि, पर उन्हनि जे लाइ असांखे मुसलसिल कंसिस्टेंटली आवाज़ उथारणो पवंदो, तॾहिं कुझु थींदो आहे। ॿी हिकु अहम ॻाल्हि रहिजी वई जेका असां ॼाणी वाणी मूं त न कई, विमेन स्पोर्ट्स जी, छो त असीं हुन ते हिकु पंहिंजो मख़सूस प्रोग्राम कंदासीं, हुन में लाज़मन मुजाहिद भाई खे बि दावत ॾींदासीं त उहे अचनि शामिलु थियनि। त औरतुनि जे हवाले सां स्पोर्ट्स में को कमु थींदे नज़र न पियो अचे, अफ़सोस आहे। वरी असीं पंहिंजे जेको आहे स्पेशल एडवाइज़र खे ज़रूरु, स्पेशल एडवाइज़र आहिनि जेके टू CM, उन्हनि खे असीं दावत ॾींदासीं। लुत्फुल्लाह साहब खे त अचनि, ऐं जीअं हू चवनि था त उन्हनि खे का ख़बर न हुई प्रोग्राम जी, हालांकि प्रोड्यूसर उन्हनि खे काल्ह ई लाइनअप करे छॾियो हुयो, त उन्हनि खे असीं चवंदासीं त उहे बि तयारी करे अचनि, पंहिंजो डेटा बि जेको ॾाढो कंसर्न हुआ त उहो मोकिलणु चाहिनि पिया। सो ही असीं कोशिशि कयोसीं हिकु पंहिंजो पार्ट प्ले करण जी, त असीं स्पोर्ट्स जे हवाले सां शयूं तव्हांजे अॻियां रखूं। इजाज़त ॾींदा अॻिले प्रोग्राम ताईं पंहिंजो तमामु घणो ख़्यालु रखंदा। सो मुलाक़ात थींदी ईंदड़ हफ़्ते। अल्लाह हाफ़िज़।